जेल कांस्टेबल जी भर्तियुनि वारे अमल दौरान केतिरनि ई उम्मीदवारनि मुबीना तौरु सिफ़ारिश ऐं मेरिट जी भञकिड़ी जा संगीन इल्ज़ाम लॻाईंदे शफ़ाफ़ जाच जो मुतालबो कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त जेकॾहिं भर्तियूं अॻुवाट सिफ़ारिश जे बुनियाद ते करणियूं हुयूं त पोइ ग़रीब नौजवाननि खां चालान फीस ऐं ॿियनि मदनि में लखें रुपया छो वसूल कया विया। उन्हनि चयो त परे परे वारनि इलाइक़नि मां नौजवान वॾियूं उमेदूं खणी पंहिंजा ख़र्च बर्दाश्त करे किराए भाड़े ऐं ॿियनि तकलीफ़ुनि सां टेस्टनि लाइ पहुता, पर खेनि मायूसी नसीब थी। उम्मीदवारनि दावा कई आहे त रनिंग टेस्ट दौरान कुझु मनपसंद माण्हुनि खे मुबीना तौरु मोटरसाइकिलनि ऐं ॿियनि शार्ट रस्तनि ज़रिए अॻिते पहुचायो वियो, जेका पिणु हिकु सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त कुझु नौजवान शार्ट रस्ते विचां निकिरी ऐं अॻिते कतार सां गॾु थियनि था, जॾहिं त ॿियनि उम्मीदवारनि खे मुक़ररु कयल असूलनि मूजिबि दौड़ मुकमल करणी पई। संदसि चवणु आहे त जेकॾहिं उहे इल्ज़ाम सही आहिनि त पोइ उहो मेरिट जी खुलियल ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। मुतासिर उम्मीदवारनि सवाल उथारियो आहे त जेकॾहिं भर्तियुनि में शफ़ाफ़ियत मौजूदु आहे त पोइ उन्हनि शिकायतनि बाबति लाॻापियल इंतिज़ामिया ऐं ज़िम्मेवार इदारा ख़ामोश छो बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो त रनिंग टेस्टनि जी वीडियो रिकॉर्डिंग ऐं समूरी भर्ती वारे अमल जी आज़ाद ऐं गैर जानबदार जांच कराई वञे त जीअं हक़ीक़तूं अवाम आॾो अची सघनि। उम्मीदवारनि इहो बि चयो त हुकुमरान जमायत पारां बार बार मेरिट ऐं शफ़ाफ़ियत जूं दावाऊं त कयूं वञनि थियूं, पर जेकॾहिं भर्तियुनि में सिफ़ारिश खे हथी मिली रही आहे त पोइ उहे दावाऊं सवाल जे घेरे में अची वञनि थियूं। मुतासिर नौजवान हुकूमत खेल खाते जे एला इख़्तियारनि ऐं लाॻापियल निगरानी कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो आहे त भर्ती वारे अमल बाबति लॻंदड़ इल्ज़ामनि जो नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं जेकॾहिं कंहिं बि सतह ते बेज़ाब्तगियूं साबित थियनि त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वञे त जीअं मेरिट ते यकीन रखंदड़ नौजवान जो एतमाद बहाल थी सघे।